हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा JFX चैनल ते भलीकार। इन उमेद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जीअं त क्लास बेस्ड जेको तव्हांजे ईंदड़ टेस्टनि में तव्हांजे लाइ मददगार साबित थी सघंदो। सो हलूं था अॼु जे पेपर ॾांहुं। त पहिरियों सुवालु आहे, होश मोहम्मद शीदी देश दौर जो हो। मशहूरु जेको शहीद आहे सिंध जो जोधो जंहिंखे चयो वेंदो आहे होश मोहम्मद शीदी, उहो कहिड़े दौर जो हो? अंग्रेज़ दौर, टालपुर दौर, अरब दौर या समन जे दौर जो? त इन जो सही जवाबु थींदो टालपुर दौर। होश मोहम्मद शीदी टालपुर दौर जो हो। सवाल नंबर ॿियो आहे, होश मोहम्मद शीदी देश जो मुलाज़िम हो। होश मोहम्मद शीदी कंहिं वटि मुलाज़िमत कंदो हो? करम अली टालपुर, मीर फ़तेह अली टालपुर, मीर रुस्तम अली ख़ान, मीर अकरम अली ख़ान? त इन जो सही जवाबु थींदो मीर फ़तेह अली ख़ान। त होश मोहम्मद शीदी जेको आहे उहो मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जो मुलाज़िम हो। हलूं था सवाल नंबर 3 तरफ़। होश मोहम्मद शीदी देश जो वेझो साथी हो। करम अली, मीर फ़तेह अली, मीर रुस्तम अली, मीर सुबदार अली? त इन जो सही जवाबु थींदो मीर सुबदार अली। होश मोहम्मद शीदी मीर सुबदार अली जो वेझो साथी हो। सवाल नंबर 4 आहे, होश मोहम्मद शीदी देश ईस्वीअ धारे ॼाओ। 1903 ईस्वी, 1904 ईस्वी, 1903 ईस्वी या 1901 ईस्वी? त इन जो सही जवाबु थींदो 1901 ईस्वी। होश मोहम्मद शीदी 1901 ईस्वी धारे ॼाओ। सवाल नंबर 5 आहे, 11 जनवरी 1943 ईस्वीअ धारे अंग्रेज़नि खैरपुर जे मीरनि जो क़िलो फ़तेह कयो। कहिड़ो क़िलो जेको आहे उहो फ़तेह कयो? इमामगढ़ वारो क़िलो, मेहरगढ़ वारो क़िलो, कचो क़िलो या पको क़िलो? त इन जो सही जवाबु थींदो इमामगढ़ वारो क़िलो। 11 जनवरी 1943 ईस्वीअ धारे अंग्रेज़नि खैरपुर जे मीरनि जो इमामगढ़ वारो क़िलो फ़तेह कयो। सवाल नंबर 6 आहे, मीर नसीर ख़ान टालपुर देश जो हाकिम हो। कहिड़े परगिणे जो या कहिड़े इलाइक़े जो हाकिम हो? हैदराबाद, खैरपुर, मीरपुर ख़ास या फ़तेहाबाद? त इन जो सही जवाबु थींदो हैदराबाद। मीर नसीर ख़ान टालपुर जेको आहे उन वक़्तु हैदराबाद जो हाकिम हो। सवाल नंबर 7 आहे, टालपुर हुक्मरान अंग्रेज़नि जो साथी हो। कहिड़ो टालपुर हुक्मरान जेको आहे उहो अंग्रेज़नि जो साथारी हो? मीर करम ख़ान टालपुर, मीर सुबदार ख़ान टालपुर, मीर नवाज़ अली ख़ान टालपुर या मीर फ़तेह अली ख़ान टालपुर? त इन जो सही जवाबु थींदो मीर सुबदार अली ख़ान टालपुर। मियाणी जी जंग देश ईस्वी में लॻी। कहिड़ी ईस्वी में मियाणी जी जंग लॻी? 17 फरवरी 1943 ईस्वी, 18 फरवरी 1943 ईस्वी या 19 फरवरी 1943 ईस्वी? त इन जो सही जवाबु थींदो 17 फरवरी 1943 ईस्वी धारे मियाणी जी जंग लॻी। सवाल नंबर 9 आहे, देश ईस्वी में अंग्रेज़नि जी फ़ौज हैदराबाद जे क़िले में दाख़िल थी। 17 फरवरी 1943 ईस्वी, 21 फरवरी 1943 ईस्वी या 19 फरवरी 1943 ईस्वी? त इन जो सही जवाबु थींदो 21 फरवरी 1943 ईस्वीअ में अंग्रेज़नि जी फ़ौज हैदराबाद जे क़िले में दाख़िल थी। सवाल नंबर 10 आहे, होश मीरपुर ख़ास जे देश टालपुर हुक्मरान ॾांहुं रवानो थियो। मीर करम अली ख़ान टालपुर, मीर शेर ख़ान टालपुर, मीर सुबदार ख़ान टालपुर, मीर फ़तेह ख़ान टालपुर? त इन जो सही जवाबु थींदो मीर शेर ख़ान टालपुर। होश मोहम्मद शीदी मीरपुर ख़ास जे मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर हुक्मरान ॾांहुं रवानो थियो। सवाल नंबर 11 आहे, 23 मार्च 1943 ईस्वीअ ते मीर शेर ख़ान जे साथ सां देश जी जंग लॻी। मियाणी जी जंग, दुबी जी जंग या आज़ादी जी जंग? त इन जो सही जवाबु थींदो दुबी जी जंग। 23 मार्च 1943 ईस्वीअ ते मीर शेर ख़ान जे साथ सां दुबी वारी जंग लॻी। सवाल नंबर 12 आहे, होश मोहम्मद शीदी देश जंग में शहीद थियो। होशू शीदी कहिड़ी जंग में शहीद थियो? मियाणी जी जंग,
दुबियारी जंग या आज़ादी जी जंग। त इन जो सही जवाब थींदो दुबियारी जंग। होश मोहम्मद शीदी साहब जेको आहे दुबियारी जंग में शहीद थियो। सवाल नंबर 13 आहे मशहूर नारो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं कंहिं हयो? करम अली खान टालपुर हयो, रूपले कोहली हयो या होश मोहम्मद शीदी हयो? त मूंखे उम्मीद आहे इन जो जवाब तव्हांखे ईंदो हूंदो। मशहूर नारो मरसूं मरसूं पर सिंध न ॾेसूं होश मोहम्मद शीदी हयो हो। सवाल नंबर 14 आहे मशहूर अंग्रेज़ हुक्मरान सर चार्ल्स नीपियर पंहिंजे मशहूर किताब देश में लिखियो आहे त होशू वॾो बहादुर हो। उन किताब जो नालो कहिड़ो आहे? सिंध में रहंदड़ क़ौमूं, सिंध सभ्यता जी तारीख़ या सिंध जी फ़तेह? त इन जो जवाब थींदो सिंध जी फ़तेह। मशहूर अंग्रेज़ हुक्मरान सर चार्ल्स नीपियर जेको आहे पंहिंजे किताब सिंध जी फ़तेह में लिखियो हो त होशू हिकु वॾो बहादुर हो या हुन बहादुरी सां जंग कई। सवाल नंबर 15 ऐं आख़िरी सवाल आहे त देश ते होशू शहीद जो जी शहादत जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। 23 मार्च 1856 ईस्वी, 23 मार्च 1858 ईस्वी, 23 मार्च 1843 ईस्वी। त इन जो सही जवाब थींदो 23 मार्च 1843 ईस्वी। मूंखे उमेद आहे त अॼु जो ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जेकॾहिं हिन चैनल ते को नओं आहे त चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं शेयर करे उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त सिंधी सब्जेक्ट में या सिंधी अदब सां या मुख़्तलिफ़ टेस्टनि में तयारी करे रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा प्लेलिस्ट में मौजूदु ग्रामर जा जेके वीडियोज़ आहिनि उहो बि ॾिसी सघनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं आहिनि उन्हनि खे बि हू ॾिसी सघनि था। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।